एतबार करी तो बिन तसरे ही न थी। एतबार करी तो बिन तसरे। ॿारनि खे त थोरो पोइ ते सिंध में गुलूकारा फ़ाइज़ा अली वॾी तेज़ीअ सां मक़बूलियत माणे रही आहे। जेतोणीकि इन जी उमिरि नंढी आहे, पर संदसि आवाज़ में तासीर हुजण सां गॾोगॾु कुदरत तरफ़ां मिलियल हुस्न खेसि हेकांदो मक़बूल करे छॾियो आहे। हूअं त मौसीक़ीअ खे ॿुधो वेंदो आहे, पर अॼुकल्ह मौसीक़ीअ खे ॿुधण सां गॾु ॾिठो घणो वञे थो। उन करे फ़ाइज़ा अली में ॾिसण तोड़े ॿुधण वारियूं ॿई खूबियूं मौजूदु आहिनि। ताज़ो ई सोशल मीडिया जी ज़ीनत बणियल फ़ाइज़ा अली मदाहनि में धूम मचाए छॾी आहे। सोशल मीडिया ते जिते संदसि मदाह तारीफ़ में मशगूल आहिनि, उते हिकु हल्को संदसि मथां कुझु कलामनि ते तंज़ पिणु कंदे नज़र अचे थो। संदसि महफ़िल में ॻायल हिकु कलाम दौरान इहो क्लिप तमामु घणो वायरल थियो, जंहिंमें उहा चवे थी त ॿारनि खे परे कयो, असांजा पैसा सभु खणी विया। जंहिंखे पैसा घोर करणा हुजनि उहे स्टेज ते अची असां ग़रीब माण्हू आहियूं रुली वेंदासीं। ॿारनि खे त थोरो पोइ ते कयो, असांजा सभु पैसा खणी विया। घोर जेके बि करणी आहे महिरबानी करे स्टेज ते करे, असां ग़रीब माण्हू रुली वेंदासीं। हिन क्लिप ते सोशल मीडिया ते वॾी बरधक मतल रही। हिकु हल्को संदसि मथां तनक़ीद जा तीर वसाए रहियो आहे, त वरी हिकु हल्को संदसि मक़बूलियत ते खेसि दाद ॾेई रहियो आहे। जॾहिं त संदसि मदाहनि जो हिकु हल्को संदसि जे मासूमाणा अंदाज़नि मां लुत्फ़ अंदोज़ थींदे पिणु नज़र अची रहियो आहे। क़ौमी रागी वक़ार मल्लाह पारां अॼु खां 4 साल पहिरियां संदसि कलाम रिकॉर्ड करे सोशल मीडिया ते रखियो वियो हो, जंहिं उन वक़्तु वॾी मक़बूलियत माणी। वक़ार मल्लाह पारां इहा अॻकथी पिणु कई वई, जंहिं में हिन चयो त हीअ गुलूकारा वॾी थी तमामु घणी मक़बूलियत माणींदी, जेका हाणे सच साबित थियण वञे पई। वक़ार मल्लाह पंहिंजी पोस्ट में इहो पिणु चयो आहे त आउं पाण तजुब में आहियां त 4 साल पहिरियां वारी नंढड़ी फ़ाइज़ा अली एतिरो जल्दी वॾी कीअं थी वई। जॾहिं त गुलूकारा फ़ाइज़ा अली जो आवाज़ जग मशहूर गुलूकारा सनम मारवी सां घणो करे मिले थो, ऐं शायदि सनम मारवी जे अंदाज़ खे अपनाइण जी पिणु कोशिश करे थी। हाणे अॻिते ॾिसिजे त नंढड़ी उमिरि में शोहरत माणींदड़ फ़ाइज़ा अली, जंहिंखे अॼुकल्ह भत तोड़े शादियुनि जे महफ़िलुनि में तमामु घणो पसंदि कयो पियो वञे, अॻिते हली पंहिंजो मुस्तक़बिल कहिड़े तरफ़ खणी वञे थी? छा संदसि मथां सोशल मीडिया ते थींदड़ तनक़ीद को खेसि नुक़सान त न पहुचाईंदी? एतबार करी तो बिन तसरे